शिवपुर में बारदानो न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो शहीद सूर्य बादशाह चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो सख़्त नारेबाज़ी। शिवपुर जे शहीद सूर्य बादशाह चौक ते आबादगारनि मोहम्मद साहिल हिंगोरजो, मोहम्मद हयात दर्स, आसिफ़ हिंगोरो, चतर सिंह ठकुर, शेर मोहम्मद लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सूर्य बादशाह चौक ते धरणो हयो। इन मौक़े ते आबादगारनि चयो त फूड खाते वारा नंढनि आबादगारनि खे नज़रअंदाज़ करे बारदानो न ॾेई रहिया आहिनि ऐं वापारियुनि खे सरेआम रिश्वत एवज़ बारदानो ॾिनो पियो वञे। असां बार बार फूड खाते जे ऑफिसुनि जा चकर लॻाए रहिया आहियूं, पर केरु बि असांजी ॿुधण लाइ तयारु न आहे। आबादगारनि चयो त चंदी वाणियूं, रीजू खत्री, गंगा सिंह ठकुर ऐं ॿिया फूड खाते वारा असां खां सरेआम रिश्वत घुरी रहिया आहिनि। संदन चवणु आहे त जेकॾहिं असांखे रिश्वत ॾींदो त असां DFC ऐं मथियनि अधिकारियुनि खे ॾींदासीं ऐं तव्हांखे बारदानो ॾींदासीं, ॿिए सूरत में बारदानो असां वटि तव्हां लाइ नाहे। आबादगारनि चयो त फूड इंस्पेक्टर असांखे सरेआम नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। हिननि चयो त असां सां इंसाफ़ करे फौरी तौर ते बारदानो ॾिनो वञे, ॿिए सूरत में सुभाणे शिवपुर जे शहीद सूर्य बादशाह चौक ते सवें आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो ऐं रोड ब्लॉक कयो वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवारी फूड खाते जे मथां हूंदी।